बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों जी तो इन वक्त मां मौजूद आहियां दरगाह आलिया पीर जो गोड़ शरीफ़, जिते अज 15 शाबान जी भलारी रात हुई। इते माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह इते असां आयासीं, तेरहं बरकतूं हासिल कयूंसीं। इते हाफ़िज़नि जी दस्तारबंदी थी ऐं उन सां गॾोगॾु इते नफ़ली इबादत कईसीं। ऐं हिन वक़्तु राति जा तक़रीबन 2:24 थी रहिया आहिनि। सो जंहिं दोस्तनि असांखे दुआ जे लाइ चयो, उनमें शाहनवाज़ शर आहे, अज़ीज़ आहे, अकरम अली आहे, फ़क़ीर बदरुद्दीन आहे, जमालुद्दीन खोसो आहे, ग़ुलाम रसूल आहे, रमज़ान ख़ान आहे, फ़ैज़ अली ख़ासकेली आहे, ऐं बलक शेर पिताफ़ी आहे, अब्दुल जब्बार ख़ान भुट्टो आहे, अब्दुल रज़ाक ख़ान आहे, और नूर मोहम्मद महर आहे, रब नवाज़ होर आहे, फ़क़ीर मोहम्मद अली आहे, अब्दुल गफ़ार महर आहे, मोहम्मद हुसैन वसाण आहे, राजपर फ़क़ीर आहे, और फ़याज़ अली बोज़दार आहे, और मुश्ताक महर आहे, करीम बख्श, रियाज़ हुसैन बोज़दार। दिल शकूर शेख के अल्लाह ताला उनजे भी ज़िंदगी में बरकतूं अता फ़रमाए, उनजी सेहत तंदुरुस्ती ऐं उनजे कारोबार में गैबी बरकतूं अता फ़रमाए। मोहम्मद उमर खोसो जेको आहे दरगाह आलिया सुई शरीफ़ खां आयो आहे, अल्लाह ताला उनजे भी कारोबार ज़िंदगी में बरकतूं अता फ़रमाए, उन जूं जेकियूं मुसीबतां परेशानियूं हुजनि उहे दूर फ़रमाए। ऐं मंसूर अहमद सुमरो, वक़ार अहमद पिताफ़ी जे कारोबार ज़िंदगी में भी बरकतूं अता फ़रमाए। हीअ चौकी जेकी आहे इहा हाणे पार जी चौकी आहे, इन जा जेका मुख आहिनि उहे बि खोसा आहिनि। हीअ खोसनि जी चौकी आहे। अल्लाह ताला तमामु खोसा बिरादरी खे जेको आहे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे, ऐं दरगाह जो फैज़ जेको आहे हिंद सिंध पूरे मुल्क में जेको आहे जो जारी और सारी रहे। आमीन। गुलज़ार अहमद खोसे जो वालिद साहब अज़ीज़ुल्लाह खोसो जेको आहे उनजी तबियत नासाज़ आहे। अल्लाह ताला भलारी राति भलारी घड़ी जे सदके उनजी जेको आहे सेहत उनखे अता फ़रमाए ऐं उनजी ज़िंदगी में बरकतूं अता फ़रमाए। ऐं दीगर काफ़ी दोस्तनि जेका आहिनि कमेंट्स में दुआ जे लाइ चयो, ऐं असां उन्हनि दोस्तनि जे लाइ हाणे कंहिंजा नाला खणी कंहिंजा खणूं, बहरहाल असां सॼनि दोस्तनि जे लाइ इज्तिमाही दुआ घुरीसीं। अल्लाह ताला तमामु दोस्त जेका असांजा जंहिं असांजे लाइ नेक जेको आहे दिलि सां उन्हनि दुआ जे लाइ असांखे गुज़ारिश कई, त असां दरगाह में हिन टाइम मस्जिद शरीफ़ में मौजूदु आहियूं दरगाह जे अॻियां, ऐं उते दुआ घुरूं था त अल्लाह ताला तमामु जेका असांजा दोस्त हुया जंहिंजा नाला वरितासीं, जंहिंजा नाला न वठी सघियाऊं, तमामु दोस्तनि जूं नेक ख़्वाहिशूं पूरियूं करे उन्हनि जी ज़िंदगी में बरकतूं अता फ़रमाए। उन्हनि जे मथां जेकियूं मुसीबतां परेशानियूं आहिनि उहे इन रहमत वारी राति जे सदके दूर अता फ़रमाए। हिते मुस्लमान मथां ऐं ख़ुसूस असांजा फ़लस्तीनी मुस्लमान भाइर हिन टाइम उन्हनि जे मथां यहूदियुनि जी यलगार हली रही आहे। या अल्लाह फ़लस्तीनी मुस्लमाननि खे बि इन ज़ुल्म खां निजात अता फ़रमा, असांजे कश्मीरी मुस्लमाननि खे यहूदियुनि जे ज़ुल्म खां निजात अता फ़रमा, तमामु उम्मत मुस्लमान जे मथां पंहिंजो रहम अता फ़रमा। भलारी घड़ी जे सदके ही बाबरकत राति आहे, बशकश जी राति आहे ऐं क़बूलियत जी राति आहे। या अल्लाह इन जे सदके तमामु उम्मत मुस्लमान खे उनजी गैबी मदद अता फ़रमा। जेका यहूदी उन जे मथां यलगार करे रहिया आहिनि ऐं जेका इहा क़ायदानी जो जेको इहो बिल मंज़ूर थियो आहे, या अल्लाह जेका इहे हज़ूर जी हुरमत सां जेका इहे खेॾवाड़ करनि था, उन्हनि जा इरादा निस्तो नाबूद फ़रमा, उन्हनि जो मतिलबु कि मुंहुं कारो फ़रमा। हज़ूर आख़िरी नबी आहे, उहो ता क़यामत ताईं आख़िरी नबी रहंदो। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह। गुलज़ार अहमद खोसो जेको उनखे अल्लाह ताला खां दुआ आहे भलाई राज जे सके पुट जी औलाद अता फ़रमाए, ऐं उनखे पुट जी औलाद कोन्हे।